लतीफ सरकार सोना वेठा होया। जोगी केर जोगी पंहिंजे मंजिल जे तरफ बंभोर जे तरफ उन जोगिन जो एकड़ो आहे इलाइको जंहिंमें वञन पिया। लतीफ सरकार उन्हनि खे ॾिसी चयो त भला मूंखे बि वठी हलंदो? भले हल। जॾहिं लतीफ सरकार हलण लॻो त जोगिन चयो त ॻाल्हि ॿुध दादा, हल भले, पर असां सां गॾु थो हली। असांजो उते जेको इबादत चऊं या असांजो जेको तोड़ तरीक़ो आहे वग़ैरह वग़ैरह, जीअं असां कंदासीं तोखे ईअं करणो पवंदो। लतीफ सरकार चयो हा ठीकु आहे, जंहिंसां गॾु हलबो आहे उन्हनि सां उन्हनि जी पर कबी आहे, को इशू कोन्हे। छो त अल्लाह वारा जेके हूंदा आहिनि उन्हनि जे हर कौल में हर फ़इल में अल्लाह जूं हिकमतूं हूंदियूं आहिनि, अल्लाह जूं हिकमतूं हूंदियूं आहिनि। लतीफ सरकार हलियो। जॾहिं साईं उहे सामी उते पहुता पंहिंजे उन मंज़िल ते, त उन्हनि जो तरीक़ो हुयो त जीअं तूं असां हाज़िरी भराईंदा आहियूं सरकार जे रोज़े जी, अल्लाह जे वलीअनि जे 4 कुल पढ़ी दुआ घुरंदा आहियूं, ईअं हुननि जी हाज़िरी कीअं हुई? हिकिड़ो पत्थर हुयो, उनखे ॾुही खीर अचे प्यारींदा हुआ। लतीफ सरकार खे चयूं त हाणे जीअं असां था कयूं तीअं कर। लतीफ सरकार फरमायो पहिरीं तव्हां कयो, मां ॾिसां पोइ मां बि कयां थो। वो हमराह खीर आणींदा विया, पत्थर जे मथां पंहिंजो तरीक़ो जेको कुझु लफ़्ज़ हुया उहे चवंदा विया, पत्थर जे मथां खीर हारींदा विया, हारींदा विया, हारींदा विया। आयो दिलबर लतीफ़ जो वारो, अदा उथी वाइदो कयो अथई। वाइदो त वाइदो आहे न। लतीफ सरकार फरमायो हा वाइदे जो मां पको हां। पाण उहो खीरड़ो खणी मथां बीही नातऊं न, उन पत्थर खे फरमायो वात खोल त खीर ॾियई, न त कोन ॾींदोसि। वात खोल त खीर ॾिए, न त कोन ॾींदोसि। वाह सुहिणा लतीफ़, सुहिणे लतीफ़ जो फरमान थींदो वियो। जबल उहो पत्थर फाटी हीअं ॿ टुकड़ा थियो, खुली वियो। लतीफ़ सरकार फरमायो हा हाणे तुंहिंजो हक़ आहे, अचे हाणे भले पीउ। जेॾी महिल उन जो उहो खीर पाण लतीफ़ सरकार विधो, जोगिन चयो भाई असां वारे साईं जो बि साईं, हे असां वारे साईं जो बि साईं, हाणे इहा ॻाल्हि खुली वेंदी। पोइ असांजो इहो जेको चूणो पाणी आहे, जेको कुझु चऊं अॼुकल्ह जीअं आम हिकिड़ो रस्मी सिलसिलो हलंदो आहे, तनक़ीद नथो कयां, माफ़ कजो, ॻाल्हि चढ़ी आई आहे, भला हज़म थो कयां बसि, छो त कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। अॼुकल्ह रस्मी तरीक़ा घणा आहिनि न मुंहिंजा दोस्त अज़ीज़। पोइ जंहिंखे न पंहिंजी मशीन बंदि थींदे नज़र ईंदी आहे, पोइ वीचारो तड़पंदो आहे, जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदी आहे। पोइ उनजो गुज़र सफ़र जो हुआ, मुंहिंजो गुज़र टोपी टांडो बंदि थो थिए, पोइ तड़पण शुरू कंदो आहे। जोगिन चे तड़पण शुरू कयो, चयूं त हाणे हीअं था कयूं, इहा जे ॻाल्हि निकिरी पई त घणो गंद थींदो, नेठ त राति सुम्हंदो, वारे वारे ते था जागूं। जेॾी महिल निंडड़ी करे न होगा बांस न बजेगी बांसुरी, कम लाहे था छॾियूं। छा कंदो? हिननि खे कहिड़ी ख़बर हुई त जेको पत्थर खे इशारे सां वात खोलाए सघे थो, उहो ज़मीन खे चीरे मंज़िल ते पहुची बि सघे थो। जेॾी महिल लेटिया, हुननि जे नज़र में त हाणे लतीफ़ सरकार खे निंड्रा, पंहिंजूं छुरियूं ऐं भाला तयार करे अचे। जेॾी महिल मथऊं बीठा त दिल पर लतीफ़ जो निगाह कई त ज़मीन खे अल्लाह जे ज़ात हुकुम कयो, ज़मीन खुली वई। लतीफ़ अंदर, लतीफ़ अंदर, लतीफ़ अंदरों ज़मीन मां ईअं थो पियो हले जीअं पाणीअ मां मच्छी हलंदी आहे। ऐं हमेशह जे लाइ मच्छी पाण खे ज़ाहिर तॾहिं कंदी आहे जेॾहूं पाणी ईंदो आहे, मच्छीअ खे ओॾहूं ई वेंदे मज़ो ईंदो आहे। हेठां ईंदे मज़ो न ईंदो आहे मच्छीअ खे, ओॾहूं वेंदे मज़ो ईंदो आहे। लतीफ़ सरकार बि हले थो पियो, हे जोगी बि हलनि था पिया। जेॾी महिल मुंहिंजा दोस्त हबीब शाह पहुता, बुलड़ी शाह, अल्लाह अल्लाह, सुहिणे लतीफ़ जे आस्थाने ते पहुता, त सुहिणे लतीफ़ जे बाबा जो नालो छा हुयो ख़बर अथव? ॾाढियां ॿुधायो, ॾाढियां चयो न। ऐं सिंधी मुंहिंजा भाइरो, पंहिंजे जेका विरासत अल्लाह ॾिनी आहे उन्हनि जा नालड़ा त यादि रखो न। सुहिणे हबीब शाह खे उन जोगिन चयो त साईं तुंहिंजे पुट वॾी नाजाइज़ी कई आहे असां सां, वॾी नाजाइज़ी कई थी। छा कयो अथई? साईं राति असांजे जंहिंजी पूॼा पाठ कंदा आहियूं, असांजे हुन पत्थर खे चई त मुंहुं खोल न त खीर कोन प्यारींदोसीं, हेॾो ज़ुल्म कयो अथई। सुहिणे हबीब शाह चयो अबा मुंहिंजो बचिड़ो त हिते हुयो, मुंहिंजो बचिड़ो त हिते हुयो, तव्हां कीअं था चओ त ओॾां हुयो? ओॾां सुहिणे लतीफ़ सरकार जे बाबे चयो त
कूड़ा सामी कूड़ा सामी कूड़ा सामिन पंध हो तू हुयो हिन हंध हिनन कीअं ॾिठो हिंगला चमी। ओॾा लतीफ़ सरकार दाह कई ये इश्क जा राज इए न हो त लतीफ़ जे बाबे के खबर न हुई, खबर हुई पर राज दुनिया ताईं कीअं पहुचे। हाँ राज तॾहिं पहुचंदो जॾहिं राज ज़ाहिर थींदो। ओॾा सुणे लतीफ़ दाह कर चे ओ मुंहिंजा दिलबर बाबा सच्चा सामी सच्चा सामिन पंध सच्चा सामी सच्चा सामिन पंध हो तो बेशक हुयो हिन हंध पर हिनन भी ॾिठो हिंगला चमी। इहो फर्क थई। ये दिल जॾहिं न यार जे हवाले कयई त दुनिया ॾिसंदी पई त ॻोठ रमज़ान ॾाहिरीअ जे मस्जिद में वेठो हई, दुनिया तुंहिंजे जिस्म खे ॾिसंदी त मस्जिद में वेठो हई, पर तोखे ख़बर हूंदी त तुंहिंजो जेको दिल जो परवाज़ आहे उहो मस्जिद में न आहे पर दिल जो परवाज़ यार जे दरबार में आहे। ऐ मुंहिंजा दोस्त याद रखी छॾ, हे अल्लाह जो वाइदो आहे, अल्लाह जे रसूल जो वाइदो आहे, जेको जंहिंसां प्यार कंदो आहे पोइ जेतिरी उन जो पावर हूंदो आहे पंहिंजे प्यार करण वारे खे बि पावर ओतिरो ई ॾींदो आहे। वज़ीर आज़म जो मुशीर हूंदो आहे त ताक़त वज़ीर आज़म जे मुशीर जी ॾेखारींदो, पूरे पाकिस्तान ते कानून हलाईंदो। वज़ीर आला जो मुशीर हूंदो त पंहिंजे सूबे ते पंहिंजो पावर ॾेखारींदो, पर जेको न मुंहिंजे मुस्तफ़ा जो मुशीर हूंदो ऐं वज़ीर हूंदो उन जो कानून कायनात जे ज़र्रे ज़र्रे में हलंदो, फर्श ते भी हलंदो, अर्श ते भी हलंदो। देर न कर मुंहिंजा दिलबर हिन दिल खे पंहिंजे रब्बुल आलमीन जे ख़ौफ़ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तड़पा ऐं मुंहिंजे मदीने वारे मीर जे इश्क में रुआड़। पोइ मज़ो वेही ॾिस सुतो बिस्तरे ते पियो जो दीदार केॾी महिल मके जा, केॾी महिल मदीने जा, केॾी महिल अर्शन जा, केॾी महिल फर्शन जा।